खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवानी। नूरियाबाद जे सनअती सून जे फैक्ट्रियुनि मां ख़ार थींदड़ ज़हरीलो केमिकलनि सां लैस पाणी नए लोयाज वसीले कोहिस्तान जे ॻोठ मुंदर ख़ान पालारी में सिंध हुकूमत पारां कोहिस्तान वासियुनि लाइ जोड़ायल किरोड़े रुपयनि जी लाॻत सां ठहियल सिमाल डैम कलो खुहर में छोड़ थियण बैदि साॻे ज़हरीलो पाणी कुदरती बरसाती वहिकरनि वसीले मिठे पाणी जे ढंढ कींझर में छोड़ जारी थी वियो आहे, जंहिं सबबि कींझर ढंढ गदलाण में तब्दील थियण लॻी आहे। त ॿिए तरफ़ नूरियाबाद जे सनअती ज़ोन जे फैक्ट्रियुनि मां निकिरंदड़ ज़हरीलो मादो वारो ज़हरीलो गंदो पाणी कींझर ढंढ में छोड़ थियण सबबि आबी जीवत लाइ पिणु ख़तरो पैदा थियण सां गॾु नूरियाबाद जे सनअती ज़ोन एशिया बोर्ड बेस्ड बोर्ड समेत ॿियनि कारखाननि मां निकिरंदड़ ज़हरीलो पाणी ॻोठ आचार पालारी अतरी पालारी ऐं मुंदर खान समेत ॿियनि आबादियुनि भरिसां गुज़रण सबबि चौपाए जानवरनि जा चरागाह पिणु मुतासिर थियण सां गॾु चौपाए माल पारां केमिकल सां लैस पाणी पीअण सबबि भाॻियुनि जूं पिणु नुक़सान थियण लॻो आहे। पर इंसामिया अञा ताईं को बि तहरीक नाहे वरितो। मुतासिरा रहवासियुनि घर कई आहे त नूरियाबाद जे सनअती इदारनि जे ज़हरीलो पाणी जो छोड़ आबादियुनि तोड़े कींझर ढंढ में छोड़ करण बजाए मुतबादिल ॿिए तरफ़ छोड़ करे अवाम खे इम्कानी नुक़सान तोड़े कींझर ढंढ खे आलूदगी खां बचाइण समेत चौपाए माल खे बि नुक़सान खां बचाए वञे, जीअं भाॻिया बि नुक़सान तोड़े परेशानी खां बची सघनि।